गयो चो मां मदीने अचा सारो मदीनो सादा मिठड़े मदीने जो टन को सानी आ है जाते मोहम्मद अरबी मदीने जो जानी आ मां मदीने अचा सभई जो मदीनो ॾिसां चार नातों बस इंशाल्लाह 7-8 मिनट में छो तो मोजी फकीर जी तबियत होंदी है मुसलसल करीमन जी दुआऊं आहिनि जो महफिलूं आहिनि मुसलसल महफिलूं पोइ हिकिड़ो फनकार जी हिकिड़ी तबियत होंदी आहे त हिकिड़ी ड्यूटी मिली वई त पोइ लागी थो हण पोइ वरी थोड़ी तकलीफ़ महसूस थींदी आहे छो त ही तो पोइ हींअर वरी थधो थिए थो सुभाणे जेको प्रोग्राम हूंदो न थोड़ी तकलीफ़ थींदी इन करे हाणे मुख़्तसर वरी पोइ नमाज़ पढ़ूं था अञा बि मदीने वठी हलूं सुभान अल्लाह मदीने हलंदो या हिते हूंदो सालन खा पियो सिंध में सिका थो तन मन मुंहिंजो थार मौला ॾिसां बतो मां त मदीने कहिड़ा वेंदा मिठो मदीनो ॾेखार मौला मिठो मदीनो ॾेखार सालन खा पियो सिंध में सिका थो सालन खा पियो सिंध में सिका थो तन मन मुंहिंजो ठार मौला मिठो मदीनो ॾेखार मौला मिठो मदीनो 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 ॾेखार मौला मिठो मदीनो ॾेखार दर्शन थींदा दिलड़ी ठरंदी बाग मदीने जॾहिं वरंदी दर्शन थींदा दिलड़ी ठरंदी बाग मदीने जॾहिं वरंदी बेड़ा कर तूं पार बेड़ा कर तूं पार मौला मिठो मदीनो ॾेखार मौला मिठो मदीनो ॾेखार सालन खा पियो सिंध में सिका थो सालन खा पियो सिंध में सिका थो तन मन मुंहिंजो ठार मौला मिठो मदीनो ॾेखार मौला मिठो मदीनो ॾेखार तुंहिंजे आॾो देर त नाहे सुभान अल्लाह तूं कार अचे मदीने जी काहे खान वाहण मां बस साईं छा चवंदी आहे सुभान अल्लाह कोटड़ी जा सगियूं जा कंडियारो ओ जेकर खानवाण मां बस चवे मदीना 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह विड़ंदासीं नींदा वल मां चढ़ा सुभान अल्लाह भली डोकड़ न हुजन मदीने नाले भी है तुझे आडो देर तनाहे तुझे आडो देर तनाहे का जल दीवार मौला मिठो मदीनो ॾेखार मौला मिठो मदीनो ॾेखार